शिकारपुर में खबर है जिथे खानपुर तालके जे नापरकोट थाने की हद में हफ्तो अगे अगवा थी वियल 4 ॼणा बाज़ियाब न थी सघिया। मुग़विन की बाज़ियाबी लाइ वारसन जो इंडस हाईवे जेल चौरंगी ते एहतिजाजी धरणो जारी है। ट्रैफिक मुअत्तल थी वई है। अब्दुल रज़ाक शेख, लुत्फुल्ला मेमण, साबिर अली मेमण, हिदायतुल्ला मेमण की बाज़ियाबी लाइ जेल चौरंगी ते धरणो हयो वियो है। ब्रेकिंग न्यूज़ शिकारपुर में अवां सां शेयर कयूं पिया। खानपुर तालके जे नापरकोट थाने की हद में एक हफ्तो अग अगवा थी वियल 4 ॼणा बाज़ियाब न थी सघिया आहिनि। मुग़विन की बाज़ियाबी लाइ वारसन जो इंडस हाईवे जेल चौरंगी ते एहतिजाजी धरणो ट्रैफिक मुअत्तल थी वई है। अब्दुल रज़ाक शेख, लुत्फुल्ला मेमण, साबिर अली मेमण, हिदायतुल्ला मेमण की बाज़ियाबी लाइ जेल चौरंगी ते धरणो हयो वियो है। तफ़सील मालूम कंदासीं शिकारपुर में आवाज़ जो रिपोर्टर रशीद जामड़ू खां। जी रशीद, इन हवाले से अपडेट कजो। जी बिल्कुल, तालके खानपुर के नापरकोट थाने की हद इंडस हाईवे ता अगवा थियल अब्दुल रज़ाक शेख, लुत्फुल्ला मेमण, साबिर अली मेमण और हिदायतुल्ला मेमण की बाज़ियाबी लाइ उनजी जेके वारसन औरतुनि मर्दनि शिकारपुर जेल चौरंगी ते धरणो हणी रोड के ब्लॉक करे छॾियो आहे, जंहिं सबबि जेकाबाद, कशमोर ऐं सखर विदर जेका ट्रैफिक आहे उहा मुअत्तल थी वई आहे। मुसाफ़िर सख़्तु परेशान आहे। ॿुधाईंदो हलां त हिकु हफ़्तो अॻु नापरकोट थाने की हद मां 4 ॼणनि खे अगवा कयो वियो हो, जिन खे पुलिस हिन महिल ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे। जी ठीक है रशीद, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।